नाज़िन बागोडहू में भठन ते कम कंदड़ पोरियत वधंदड़ महांगाई सबब बेवसी जी तस्वीर बणिजी विया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था अता हुसैन चांडियो जी ही रिपोर्ट। मिट्टी मां तैयार थींदड़ सिर घरनि तोड़ियुनि वॾनि कारखाननि महलनि ऐं क़बरनि जे कमु ईंदड़ हिन शाहकार खे कीअं ठाहियो वेंदो आहे, जेकी मिट्टी खे कई दफ़ा पाणी में उथलाणियूं ॾेई वॾी महिनत सां कारीगर पंहिंजे हथनि सां हिन सौगात खे सांचे में पिरोए थो। तोड़े जो हिन जदीद दौर में मशीनरी पिणु शामिल थी वई आहे, पर सिंध में ही क़दीमी कमु अञा कारीगर पंहिंजे हथनि सां करे थो। ही मज़दूर ॿियनि जे लाइ आराम जो सबबु बणिजे थो। हिन जी पंहिंजी ज़िंदगी कम में मशीन जीअं आहे। असां हिते सिरां माईदा आहियूं, ग़रीब माण्हू, महांगाई जो दौर ॾाढो थी वियो आहे। कोई बि माण्हू ख़ैर खाद कोन्हे। जेको बि बादशाह वेठो आहे, वज़ीर वेठा आहिनि, हर को माण्हू इहो चवंदो आहे त बाबा माण्हू ग़रीब माण्हू पिननि। मज़दूरी जो त हाल इहो आहे, समय जो कमाए वेंदा आहियूं, शाम जो खाई वेंदा आहियूं, सुबुह जो 9 सवें जो हिकिड़ो ॾींहुं बेरोज़गारी थींदी आहे त असांखे कर्ज़ो खणणो पवंदो आहे। वरी कर्ज़ो खणंदा आहियूं त उहो समाज ईअं सोच खाद ऐं व्याज सवाद माण्हू ॾींदा ई कोन्हनि। आदा ॾियो कमीशन। हुकूमत खे चयो महांगाई ढरी करे ग़रीब माण्हू आहियूं, असां कमाईंदा आहियूं 500-600 तारीख़ कमाईंदा आहियूं, 1000-1200 ख़र्चो आहे फैमिली जो, कमाइण वारा हिकिड़ा आहियूं, सम्झे न। महांगाई वधी वई आहे, हाणे मिड़े कुझु मथे ॾेखारे त ढराई शइ महांगाई जी, महांगाई वधी वई आहे तमामु। ॾिसो था नी, कमु कयूं था, पाण कमायूं था, सॼो ॾींहुं कमायूं था, अधु राति जो उथूं था, कमु कयूं था, सीअ पारे में कमायूं था, मिड़े फेर घेर शइ थी जेकी मिड़े शुक्र आहे मालिक जो, कमायूं था, खाऊं था। मज़दूरी कंदा आहियूं, निकासी कंदा आहियूं, सिला निकासी जी हे सिला ॿाहिरि कढंदा। मज़दूरी सुठी पन, शुक्र आहे भली ॾियारी 4-500 शुक्र इनमें तव्हां ख़ुशि हो? शुक्र आहे बसि। इहो हथ में मां ॾिसां थो तव्हांखे कुझु आहे, इहो धक लॻी वियो तव्हांखे? अच्छा, इहो तव्हां रबड़ हाणे ॿधो आहे, हिनखे छा जे लाइ? हे रबड़ बच्चा जे लाइ, सिला गरम हूंदी, हथ छिलजी पवंदा आहिनि, इन जे लाइ। असां वटि हिते बीठल आहिनि मज़दूर, 4-5 ॼणा आहिनि, उहे असां वटि बीठल आहिनि तनख़्वाह ते। बाक़ी सही इहे आहिनि असांजा काल जंहिंजी सम्झे 1000 रुपए मुंहिंजी मज़दूरी आहे। पोइ के राह शहरा आहिनि, के वरी वेंदा आहिनि। पोइ जेका हिते राह शहरा मां मज़दूर आहिनि उन्हनि खे मानी पानी ॾींदा आहियूं, असां चांहि ॾियूं था। मज़दूर आहिनि, पर असां वटि पूरो हाल आहे, सॼो सेठ बि मुजाहिद माण्हू आहे। बसि पोइ मिड़े हिन में अची विया आहियूं, बसि सिर्फ़ु हाणे पोइ मिड़े असांजो आहे मिड़े पुराणो धंधो, मिड़े असांजो घर हले थो, सेठ जो ई हले थो, मज़दूरनि जो हले थो, मिड़े सारो तबिको मिड़े हिते पठी ते खाऊं था। अच्छा, मज़दूरनि खे जेको आहे पंहिंजो एमरजेंसी में को ज़रूरत थिए तव्हां उनजी मदद कंदा? हा, से उन्हनि जी मदद कंदा आहियूं, वरी पोइ पंहिंजो हफ़्ते ते वरी उहा कटाए वेंदा आहिनि। सही विच में असां पकड़ंदा आहियूं। वधीक हाणे असां वटि एतिरा पैसा न आहिनि जीअं असां उन्हनि खे वधीक ॾियूं, बाक़ी जेतिरी उन्हनि खे घुर्ज हूंदी आहे, 1000 आहे, 12 आहे, वरी उहो पंहिंजो हफ़्ते ते असां कटाए छॾींदा आहिनि मज़दूरी में।